मौला साईं असदुल्ला हैदरी साहब। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा। अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा। वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र वमन अरादल आख़िरत वसअ लहा सअयहा वहुव मुमिनुन फ़उलाइका कान सअयुहुम मशकूरा। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल मय्यितु फ़िल क़ब्र कल ग़रीक़ु फ़िल मा। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम ला तकूनु अबना दुनिया व तकूनु अबना अल आखिरा। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम सयाती ज़मानुन अला उम्मती युहिब्बूना खम्सन व यनसौना खम्सा युहिब्बूना दुनिया व यनसौना लुक़बा युहिब्बूना अल माल व यनसौना अल हिसाब युहिब्बूना अल हयात व यनसौना अल मौत युहिब्बूना अल मखलूक व यनसौना अल खालिक युहिब्बूना अल कसूर व यनसौना अल मक़दरा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बआवाज़ बुलंद मदनी सरकार पे दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। फानी रे फानी दुनिया दम न एकड़ो लटे लोड़ लतुम सा वो जोड़ी दई जानी कोडला कानी सब कंहिंजे सिर थिया वार सबत दई वात के जे छिके बदिजे फट सभई चवंदा मंझंदि थी वई मैयत खे कयोसि झट झट पो सुमारे सिधो कंदई पो खणी हलंदी खट मथा विझंदई लट वरसो वंडी दई वाट ते। दुनिया के मुसाफिर मंजिल तेरी कब्र है तय कर रहा है जो तू 2 दिन का ये सफर है। इंतहाई लंबो चौड़ो सफर करे। शाह अब्दुल लतीफ बिजाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह था कारी मोहम्मद इदरीस साहब मेघल जी हुकूमत है साईं शमसदीन साहब जो हुकूमत है रईस खुदा बशमक्सी साहब जी दावत थी जे फी सबीलिल्लाह खैरियत बि कया पांजे मरूमीन जे ईसाले सवाब जे ला वरी खैरियत जे अंदर कुरान जो वाइज भी करायो सफ़ जो सुभान आई मगरिब खा वठी जलसो शुरू मानी हली वई आ पर माण्हू वेठा लगे तो तई चांवरन वारा नाए ने हे कुरान जा आशिक है। मुखे भी वाइज लाइ माण्हू थोरो ई घुराईंदा आहिनि मुखे घुराईंदा आहिनि सेल्फिन लाइ विहारे मुखे पोइ वाइज ॿियनि खां कराईंदा मुखे इन लाइ घुराईंदा त माण्हू हिन ते जाम गॾु थींदा सो इन जे करे काफ़ी बुजुर्गनि जा बयान थिया आहिनि लाभारनि जो बि टाइम आहे मुनासिब बि न आहे ठीक हिकिड़ो जुमिलो तव्हांजे दिलि में लॻी वियो लही वियो बसि इहो वाइज़ आहे। कोड़े पढ़ी किताब तब हरफ मिड़ई हेक जे नियत हुजे नेक त बिस्मिल्लाह बस अल्लाह जी नज़र नियत ते अमल ते थोरो ई आहे छो त नियत में ख़र्च कोन्हे अमल में ख़र्च तव्हां सभु नियत कयो त इलाज ते वेंदासीं कयो नियत कयो घणो ख़र्च थियो रुपयो बि कोन थियो पर मगसी वेंदे त 11 लख रुपया न पवंदा अमल ते ख़र्चा न नियत ते ख़र्चा छा
इनके करे जलसे के अचो पहिरियों ने तैयार हुजे घर खुदा को कुरान जो वाइस रखो आलम की ज़ियारत थींदी कुरान वारन की ज़ियारत थींदी दुआऊं थींदियूं या नियत करे घर निकरंदो अल्लाह तव्हांजा टोटल गुनाह माफ़ करे जन्नत जो फैसलो करे छॾींदो मज़ो न आहे ॾाढा बाक़ी चांवरनि जी नियत कान कबी वो तो हुआ ही मिलंदा न मैं जो वठंदा आहियो मक्सी नियत कहिड़ी हूंदी तो छेणो वॾो ॾे छेणो त केड़ी नियत या हूंदी त खीर ॾींदी बच्चा खाईंदा भाती खाईंदा मदरसे जा तालिब खाईंदा अल्लाह जे नाले ते खैरात ॾींदुसि हाय हाय खुदा नियत या हुजे त बेड़ा ई पार चांवर तो हुआ ही मिलंदा न ऐं जेको चांवर घणा खाईंदो न शादात कोट वारा वरी चांवरनि जा शौक़ीन आहिनि जेको चांवर घणा खाईंदो उनखे 3 फ़ाइदा थींदा घणा 3 हिकिड़ो वॾो फ़ाइदो ॿुधायूं चोर घर न ईंदसि सॼी राति पियो खंघंदो आहे ऊंटो चोराईंदो चांवर खाइण में भला आहिनि कढण में ॾुखिया आहिनि अल्लाह वो पठान खाधा नान नान कोन मिलंदा आहिनि होटल में खाधई त खाइण में त मज़ो पर बाथरूम में जेका जुठ थियसि ज़ोर ॾेई ॾेई वीचारे खे अखियुनि मां ॻोढ़ा अची विया रोई उते हथ खींचे मौला जा जान निकाल दे जा नाम निकाल अल्लाह बाक़ी चांवरनि जा 2 फ़ाइदा पोइ ॿुधाईंदो मां सुभान अल्लाह जो मां वाई शुरू कयो मज़ो न आहे ॾाढा क़ुरान जा आश तबैयो थमलो कयो जजो हथ हेठ वो कटड़ो जो ईंदो ई न सभु मुंहिंजे मौला अलीअ जा मुरीद आहिया मौला अलीअ जा मुरीद भैया थमलो कयो भैया असां त नफ़रत न कर भली आहे हेॾे बि आहे त अली अली मौला अलीअ जा मुरीद भैया थमलो अल्लाह मां बि से अॼु खोसनि जी चांहि पी आयो आहियां जे खोसनि जी चांहि पीती न वो मुलो उॾंदो अल्लाह अॼु भोतारो गुलामो से मूंखे चांहि प्यारी अॻे कोन सांगड़ में मुले खे खोसनि चांहि प्यारी पर भंग विझी मूंखे गल दब पर असां खोसनि अहिड़ी केक ॾिनल जो ठका वञे मदीने खे मूंखे बि त का पाल्टी प्यारियो खोस अल्लाह खलकता या मुझे मौला अली खां चो अली कुरान समझा पर दुनिया जे कई शय सां ॾिसा मौला फरमाए कुरान जो मिसाल की पानी मांगल पानी सख्त शय के नरम करो कुरान पत्थर दिल के पानी करो मज़ो न आहे राजा मौला अली जा मुरीद भैया थमला भैया असां का नफ़रत न कर भली आ हेॾे बि हैदर अली अली अदला सांडे तू भी हली या हेॾे बि हैदर अली अली असां हैदर जा खुददार आहियूं कंदा आले नबीअ सां प्यार जजो आल पैतन सां प्यार ना जज कलमे ते इतबार ना तिन तड़न का असीं धार आहियूं असां हैदर जा खुददार मुझे मौला अली का पुछो अली ई त कंहिंजी आ ई त कया न रोज़ हिकु कोन अली ई त कंहिंजी आ मौला अली जो जवाब पूछा चई ई त उन जी न आहे जे नवा में क्या पाता ई त उन जी आ जंहिं सॼो ॾींहुं पंहिंजे रब खे नाराज़ न कयो रब खे राज़ी कंदो राजा न था जो सुभान
इनजे करे हुजूर फरमा अल हज वल हज वल रमजान वल रमजान वल जुमा वल जुमा एकड़े हज का बे हज ताई एकड़े रमजान का बे रमजान ताई एकड़े जुमे का बे जुमे ताई तहां का जो के गलती थी दे वजन जुमे के सदके अल्लाह ताला टोटल गुनाह माफ करे जन्नत तक पहुंचनो करे असा के करबला में बस सबक वडा मिला सैयदन सजदो न कयो असा रमजान पूरो जो मस्जिद वैरान ईद परी मस्जिद हथ रखो भेण दुआ कजाए वाह जो नमाजिया असांजा चोरा सहरी करे मोबाइल ते लिखंदा सहरी डन डन जा पुट नमाज पढ़े करबला में बस सबक वजह मिला सैयदन सजदो न चढ़ो अली असगर कुर्बान अली अकबर कुर्बान रोज कासिम कुर्बान अब्बास शबाजुल कचा 72 साकी कचा जे तो सिमरान मां के बच्चा प्यारा नान हुसैन के रब की नमाज प्यारी मौला अली दा मुरीद भैया तबला क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सर कटाया हुसैन नेज़े पे सरदार जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन नाने के दीन पर हर चीज वाहिदी कुछ भी न अपने पास बचाया हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन अली के औलाद के भाई ने घटे बुद्ध बुद्ध कटड़ू अली जे औलाद के जेके भाई ने घटे पारू तिन पली तंजो तो परवरदिगार अट खफोई खफत लंदन कान लतीफ छे हाय हाय अल्लाह अली दो दलील जनी पानी वैरान जनी मन के आबाद करे कुरान वैरान दिलन के आबाद करे अली बे दलील हाय खुदा जो कसम मोरा अली छाजो पानी जमीन के नरम करे सारियों पोखींदा हो न पहिरियों छा कंदा आहियो रेज 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 छो कंदा आहियो बिथरन मेरो बो कयो न पानी जमीन खे नरम करे कुरान पत्थर दिल खे पानी अली क्यों दलील ले क्यों जे पानी पलीत शय के पाक कंदो कुरान पलीत दिलन खे पाक कंदो मौला अली दा मुरीद ॾाढा अली चौथों दलील जे पानी बाए के विसाई दो पानी बाए के अल्लाह खैर का जे बाए लगे तो वो पेट्रोल आनंदा आप वहां पे आई रे मां के बरोज के भी नहीं था कलकत्ता याद अल्लाह बीचलन में बलोच आयो त निंद बिरोही आयो त तूल उर्दू आयो त बैठ जाओ सिराइकी आयो त बाहर आओ सिंधी आयो त खुदा पूजंदो ये तो नोट पिया चन नोट मेरे वारे से खुदा बख्श खुदा बख्श केड़ो हे तो जिब्रील है मेरे वारे से खुदा बख्श अल्लाह ते मगसी नगरी सखी न था जो सुभान अल्लाह कल जो मगर मक्सद बुरायो ये दातन में 300 बोरी मदर से जो अन्न जेला मक्सद नहीं छड़े न था जो सुभान अल्लाह भाइयों तो मदद करे मक्सद के सलाह भाई अल्लाह खल्क दिसो हाय मोहम्मद संजे तडे के मान जा लतीफ तो के तडे वंजे तने जे के खिले की कार
पाए भाकुर भाई भेजो वेजो विहार नकी तलब ताम गिरुगो पानी अडुको त्यारन कातियों को हारा की न किरुगो माफत साधा मार जेके सच्ची दिल सा सारन तन के जायो दिजन जी मां जो जय वक्त घुरायो तो हले आईंदा से मां फलन के मचायो तो हले आईंदा से मक्सी फकीर ये मेरा खुश जा तो रोजाना दिसो पिया जे सूलियत सदायो तो हले आईंदा रात मां सन्नो में शादी में जलसो शादी असा मुला भी पुलिस वांगर मरणो भी खाऊं तो परणो रात एड़ो जलसो कयो में शादी में पेके जॾिनम छड़न के पेके पर हिकड़ो पेके जो पोड़न के भी दिनो अल्लाह मुझो पोड़ो मानो 5 साल के चुमी दे 5 के मता समझो जे कान वजह गाल खोले न तो वरी छड़न जो हाथ न पानी असदुल्ला के पढ़ायो दे रही सर असदुल्ला तो जो आ तैयारी आया अच्छा है ना कि मीटर वठी दे वाले वाह असदुल्ला मुजाहिदा मुखे जे नाल के जरूर घबराई जा जो तक गया असा के मौत आया के तो मसलो सियासी मसलो ना है के नाल के देंदा दे मक्सी मरी गया जेको कोई न कढंदो न बिहो जस्ट नेपटी भैया खुदा जो कसम खबरदार जिया में जान नबी से फरमान मेरा जवानी रहा सुभान अल्लाह का मेरा जो पड़ा मजो नाए डागिया मदीने वाले जा इश्क भैया तबला जा जो हाथ हेटा वो कटवा अल्लाह मां भी चोडी रमजान का जलसा शुरू क्या पर अज मगसी मारी विया न था जो सुभान अल्लाह ता जेला रही चांवर क्या असा के जेके मस्जिद में माल खाराया तई हिय मच्छी तो जो हम ता बियो कुछ समझो हाय मेरा जवानी रात अशन मथे अरबी वलो मेरा जवानी रात सतई आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे ज़रीकुल कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे रफरफ हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे रोज खुदा बख्श जो दावत अचन वाला जिब्रील हेठ मोहम्मद वजा मथे पे मदीने वाले जा इश्क भैया तबला करो मत्ता को चवई मां जेड़ हुआ तो जड़ो तो के पगर अचे त दहता हुजूर के पसीनो अचे त अतर जी खुशबू तो गालाए दुआ तमा थुकु निकर नबी कलाम करे त नूर जो लाट तो इशारो करे मानो बुझो समझी विरी पवन मोहम्मद इशारो करे चंद बच्चू करा के क्रीप है तो निंदा करे वजू चच नबी निंदा करे तो वजू भर करा ऐसा मुल्ला जी निंदा तो रे आगो करे या ठकाओ इतनी सगलो मुलो रखो आ सजे गोठ के सोमण कोन अल्लाह पर मुझे मौला अली तो फरमाए फजर जी आजाना इन नबी से मस्जिद में आया सुभान अल्लाह जो तो बुधाया मजो ना है दादा मौला अली जा मुरीद भैया तबला वैसे खल का कादो आया कसम थी अल्लाह मां के माधुर्य जो भाव है ये सब कुरान जा आशिक है कुरान मोबाइल ॾिसी असांजे छोरनि जो दिमाग़ हैंग थी वियो आहे एनएफटी वारा हाणे शहदाद को अहिड़ो बूथो कयूं बाबा तंजड़ो पीउ गुज़ारे एनएफटी वारो शहदाद कोट मिले न त ॿियो कुल पढ़ंदो मूंखे दिलि छो ॾे न छोरे जो नासी
साईं माइक छड़े रवंजो माइक ते भी चले चले बीजा दे बाबा या लानता या जुआ है मां करोड़पति तो जा फिथल मोटरसाइकिल हाणे पिन्नू वञी शादात को बधवन पचका एनएफसी मां आलमता जा सजरा पादो के पाए वा अन्या यो हले हम घर मां भी आयो मिसा पाने में वाजी छोरन फजीलत यो कयो संग गुरु मां भाई जमे वधा तो त माल भी वधे तो माल मुखे तो मिली सड़ो ताना छाला 1000 जो नोट पर 75 जो नोट न ॾिजो छो त इहो हले ई नथो अल्लाह आके जा फोटो आया तो तब हले नथो इन का मुंहिंजो फोटो आणी पोयां जल्द ब लिखी छॾ आए 75 जो हलंदो सवर अल्लाह उन ॾींहुं 28 जनवरी ते मूंखे कराची घुरायूं बाथरूम वारो न पियो वठी 100 रुपया दे मुझे मां केड़ा बाथरूम में संबोधा खाई पेट्रोल चढ़ी विया जोर मुंह ॾिना तेल तुंहिंजो खयो अल्लाह खलकता यार इसको दावत से अल्लाह मौला रईस के चावल चावल के कबूल ए अल्लाह इन खैरात करे एक को साउंड बुलाए आलम बुलाए मरहम अरे रईस अली दोस्त जो ईसा अरे अल्लाह खैरात जो सवाब वाइज जो सवाब जमात में सुभान अल्लाह जो सवाब मरहम के रूह के अता करे उनके कब्र के जन्नत जो बाप खैरात ये कर जे रईस खुदा बख्श कहिया इधरी खैरियत कंदा काज छपाई नवाब साहब मुझे दोस्त जो पी मरियो काज छपाई वो जो पिणे के परणाए दो जा बाबी जी मानी तो गमानी अल्लाह जी अपने जी खैरात ये कयो जेले खुदा बख्श कहिया आलम एक को साउंड जन्नत का जो सामान जो सुभान अल्लाह कुरान का इस्तेमाल तबरत गया जो हद है क्या वो कटलो मां भी अज खो समझी चाहे पियायो पेट मुंह जो सूर तो खेतो थे जो कना जल से मींदो ना रब चार शोट इत्ते जो इत्ते जो इत्ते जन्नत तो ओ दरते शाबल सारे खोला मुझे आए वे वाले नंढड़न जी सुन्नत तो हरत उन में मुंहिंजो जलसो रखियो सुभान अल्लाह न त माण्हू ॻाइणा फ़ाइज़ा मौलाई वो असां ने हिकिड़ो नओं ॻाइणो निकितो आहे बेलचे जहिड़ो बूथ अथसि असां न ॿिनि में न टिनि में तूं आहे ई पातरनि में हली आ त तोखे दिलि लिखे पिणे ठाही आहे दिल कंहिंखे बि न ॾियो दिल अल्लाह जी मिल्कियत अञा उते गुलाम हुसैन वटि मां नवां पैकेज ॾींदुसि छो त ॿारनि जी तोहर थींदी आहे न तमल रड़ियूं कंदा आहिनि पोइ पोड़ा वरी इन्हनि सां धांधली कंदा आहिनि जहाज़ ॾेख मथे जहाज़ ॾेखारे हेठों जहाज़ जो पर कटे असांजे हैदराबाद चवंदा आहिनि सोनी झिरकी हाणे हेठां झिरकीअ जी मुठी लाइ अल्लाह जेकॾहिं जलसे में ईंदो न चार शंकर इते जो इते ॾींदुसि चार जन्नत हो दर ते आहे सुभान अल्लाह जो त ॿुधायां मक्सियो उधर ते जन्नत घोड़ा ॿी कासे उधर ते न वठो तव्हां पेट्रोल उधर ते डीजल उधर ते हरो उधर ते कलर उधर ते जुती उधर ते इजी लोड उधर कणक जे आसरे उधर खयो बधो पटका हाणे कणक
जुल्म त ॾिसो कल्ह जी ॿोली 15,000 कल मक्सन जी कणक थी आहे त 5,000 ॿोली मूंखे सरोटो ॾियो त न लोड़ो लोड़ो मुड़ो पिया इलेक्शन में खबरदार हाणे मूंसां हिकिड़ो वज़ीर मिलियो मां हुनखे चयो कणक जा रेट घटनि छो चइसे ग़रीब खाइनि था न ग़रीब कलर सस्तो छो था ॿिजु घणे माण्हू मथो साढ़ा 50,000 वज़न घणो हुजे 50 किलो अथई न त तुंहिंजो फोटो लॻल आहे पोइ त इहो क़यामत ताईं कोन आहे बाबा कलर महिल तव्हांखे ग़रीब यादि कोन्हनि ॿिज महिल तव्हांखे ग़रीब यादि कोन्हनि राति जो नाम ग़लति आया हिननि वीचारनि जन्नत उधर थी आहे ऐं 4 शयूं जन्नत में कोन्हनि मुला चवंदा आहिनि सभु कुझु जन्नत में आहे 4 शयूं कोन्हनि जन्नत में घणियूं ॿुधायां जन्नत में पीरी कोन्हे जन्नत में बीमारी कोन्हे जन्नत में मौत कोन्हे चौथी जे दसांव जन्नत में बाथरूम कोन्हे ऐं खाइण जा मज़ा आहिनि उते अल्लाह हिते को 2 किलो मिठाई मुलो खाए मां 5,000 थो ॾियांसि न खाईंदो खाधई त लेट्रिन में वेठो हूंदो शीशीअ जो ढकु खोली ॾींदुसि पर जन्नत में मां 5 मण खाईंदुसि जन्नत आहे न उते खाई रुगो ओगराई ॾींदव न जहिड़ो थ्रेशर मां बोर निकिरी जन्नत जन्नत आहे ख़ुदा जो कसम जन्नत हिते ॿुधायां न तव्हां मक्सी चवंदो असां हाणे ई था वञूं हाणे ई को शहजाद कोट जो प्लाट आहे छा हाय हाय जेको न जलसे में ईंदो न 4 शयूं रब हिते ॾींदो कहिड़ियूं नज़रत अलैहिम सकीना अल्लाह तो जे क़ुरान जे वाइज़ में ईंदे मां रब दिल जो सुकून अता कंदुसि नठा जो सुभान अल्लाह सुकून गाड़ी में ना पैसे में ना बंगले में ना दौलत में ना सुकून मोहम्मद के कुरान में है हाने अमेरिका जो वॾो डॉक्टर मुसलमान थियो जेके जहाज जो कंपनी उनखे चयो तू छो कलमो पढ़ियो जे मोहम्मद जो कलमो पढ़ियो अथव न मूंखे एॾो सुकून अची वियो आहे जो मां कॾहिं निंड जी गोरी बि न खाधी रब छा थो चए नज़रत अलैहिम सकीना क़ुरान ॾींदी न पहिरियों फ़ाइदो दिल जो सुकून क़ुरान में आहे कुरान पढ़ा कुरान छा थो चए अला बिज़िक्रिल्लाह और सुकून के गोल्ड वारा सुकून एसी में न बंगले में न पैसे में न सुकून मोहम्मद जे कुरान में केर थो चए अलाह थो चए केर ये असांखे ठाहियो आहे जंहिं कंपनी मां जेका शइ ठहंदी आहे न उहा कंपनी मोटरसाइकिल ठाही आहे न उनखे अॻियां टाकी ॾिनी अथई पेट्रोल लाइ तव्हां मक्सी ठोके सालनि साल मां पेट्रोल विझो सोराख त अथसि न हाय हाय असांखे रब ठाहियो आहे रब थो चए तव्हांजो सुकून मोहम्मद जे क़ुरान में हिकु ॿियो ख़शियत अलैहिम रहमा जेसि ताईं क़ुरान जो आवाज़ ॾींदो मां रब रहमत जा मींहं वसाईंदुसि सुभान अल्लाह जो दफ़ो ॿुधायां अल्लाह बरकत दे रेस खुदा बख्शे देगियो आलिमा कुरान खैरिया वरी एको साउंड भी एड़ो घुरायो थी भलो अल्लाह ये काथों आंदो थई कसम थई हाय खुदा जो कसम
जिस ताईं आवाज वञे रहमत जा मींहं जो हफ़फ़तिल मलाइका हिन जलसे जी चौधारी अल्लाह जे मलाइकनि जो कड़ो लॻल आहे। चवंदा आहियो न पुलिस जो कड़ो आहे, आर्मी जो कड़ो आहे, रेंजर्स जो कड़ो आहे, पर क़ुरान जे वाइज में अल्लाह जे मलाइकनि जो कड़ो आहे। टे शयूं ॿुधाए ॾियोसि, चौथी शइ हाणे थो ॿुधायां, सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायां। हिन जलसे में अचण सां चौथी शइ ॿुधजां, वज़करहुमुल्लाहु फीमन इंदहुम। रब तो जे जेको हिन जलसे में ईंदो न, मां रब अर्श ते नालो खणी हुनखे यादि कंदुसि। रब यादि करे बेड़ा ई पार। तो इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल आहे। सुभान अल्लाह जो तो क़ुरान पढ़ा। रब छा थो चए, फज़कुरूनी अज़कुरुकुम। तहां फर्श ते यादि कयो त मां अर्श ते यादि कयो, तहां माण्हुनि में वेही यादि कयो त मां मलाइकनि में तव्हांखे यादि कयो। ऐं चार शयूं क़बर में गॾु हलंदव। चार घणियूं ॿुधायां? ॿुधां कहिड़ियूं चार? हिकु क़ुरान, क़ुरान क़ुरान। या मतलब कब्र में पहुचो न, क़ुरान मथन खां बीहंदो, छा चवंदो, कुम या हबीबी, मुंहिंजा यार उथी मूंसां भाॻो त ये चांहि जंहिंखे चांहि प्यारींदो आहे न गोले वास्ते, कोन ईंदो। जंहिंखे अॼु राति ॿुधण आयो आहे न, बेस ख़ुदा बख़्श जी दावत ते हे क़ुरान क़बर में छा चवंदो, कुम या हबीबी, उथी मुंहिंजा दोस्त, मां तोखे त जेतिरो सुञाणे न सुञाणे, मां दुनिया में कपिड़नि में पियल हुअसि, मां क़ुरान आहियां, मां रब जो कलाम आहियां। अॼु क़बर में सभु अकेलो छॾे वेई, मां क़ुरान अची तुंहिंजी मालिकी कई आहे। भई त मदद करे क़ुरान खे छॾा, भई करे इतनी से खल्क काॾों आई आहे। ॿी शइ क़बर में कहिड़ी गॾु हलंदी, निमाज़। निमाज़ लाइ त असां वांदा ई कोन आहियूं न। होटल लाइ वांदा आहियूं, मोबाइल लाइ वांदा आहियूं, डॉक्टर जो इंतज़ार कंदा, होटल ते चांहि जो इंतज़ार कंदा, शादीअ में मानीअ जो इंतज़ार कंदा। शहदाद कोट तो वञा, बीठो आहे गोले बाज, वञो मर न छो बीठो। नमाज जो इंतज़ार न। हज़रत उमर से मस्जिद में आयो सवेर, नबी से आया, नबी से के या रसूल अल्लाह, मां ॾाढो इंतज़ार कयो आहे नमाज़ जो, हुज़ूर छा चयो, सुभान अल्लाह जो ज़बूर ॿुधायो, मज़ो न आहे ॾाढा। मौला हुसैन जे नामे जो जवाब पोड़ी दस, भईयो तो मदद कयो, भईयो करो। हुज़ूर फरमायो, इंतज़ार सलात सलात, उमर नमाज जो इंतज़ार भी नमाज जेतिरो ई सवाब आहे। चार शयूं क़बर में गॾु हलंदियूं, हिकु क़ुरान। चांडियो सच थो चवे, रब ॼाणे क़ुरान तो बिश्ते उमाणे, थींदी रोशन क़बर सुभाणे। जिन कई आहे ख़िदमत घाए है। ॿियो निमाज़, टियों मोहम्मद जो कलमो पढ़ो त सभई ला इलाहा, ॾाढा जलसो गूंजी वञे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु। टे चौथी शइ जेका क़बर में गॾु हलंदी, उहा अथव ख़ैरियात। सुभान अल्लाह जो त ख़ैरियात जे हदीस पढ़ा, मज़ो न आहे ॾाढा। मिठाई तो चे जिन ॾिनो जिन ॼातो, मुझे मौला अली जे घर
टे ॾींहं बाह न भरी मजूरी भी न पई लगे गोर बचे करे अम्मा साईं जो अली यमन मां चादर मिलिया खपाए अटो वठिया नंढड़ा हसन हुसैन मां के मानी पचाए चांद तेरा मन में खपाई छई खीसे में हमरा गुले ते हथ रखियो अली 7 ॾींहं ध्यान बच्चा दुख दे मौला छई कढी जे वनी बच्चन जो गुज़र कर अली के अलाह ॾींदो सुभान अल्लाह घर कुछ ना है तब खैरात तू रमजान में के मोले जगह पकोड़ो खण अली तो अली है ना छई धर्म अल्लाह जे ना सामो हमरा अली दाची वठंदे जे दाची वठंदे खीसो खाली जा ता के ओधर ते रेल मिले ना टीटी सूदी काई हुई चेली मां थोड़ी रखत कंदुस घणे दी दे जे हेतरन में सामने बियो हमरा अली दाची खपाई ने हां घणे में वठंदे जेली मां 160 दींदो मां लाउड ही मुझे दब न थो झले सके या जनरेटर जो तेल खपियो या मुले जो तेल खपियो अबा छा थियो चाचा नारे तकबीर चमल चमल गली गली चमल चमल गली गली नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहलु बैत नारे तकबीर हजरत मौलाना असदुल्लाह हैदरी नारे तकबीर रईस कमल मुखे गोले वाह ते कोरा दी इंशाल्लाह एड़ा ठका वड्या जो ये जिन्न पुट पर टे कलाक मौला अली जो जिक्र कया तो कचन के खबर पाए जो त मुझो नारो यो उम्मत सारी गुलाम अली असा जो इमाम मजो ना आए राजा मौला अली जो मुरीद भैया अल्लाह मौला मकसिन जी कणक 14,000 माण्हू कजाए थोड़ा न जाना चाहिए पर वो बुआ जा पैसा मुखे ॾिजो ऐ मौला ये मक्सी फकीर कुरान वारन जी खिदमत कन था कुरान वारन जी ऐ अल्लाह इनके बच्चन या नसीब अल्लाह सामो हमरा अली दाची वठे ले हां घणे दी दे मौला अली फरमाए कीमत तू बुधा जो त वठण वारो तू आ कीमत वठण वारो बुधाए तहां छा चवंदा आयो इन में जा 4.5 लख त मुखे कल चई विया ये क़यामत ताईं कोन ईंदा वापारी न कबो कीमत जे भी वठण वारे बाबा तू छा ॾींदे बस असां बकरी वठंदा 6,000 ला इलाहा इल्लल्लाह मुखे 9 में पई नबी से फरमा अत्ताजिर सदूकुल अमीन क्या मदनी संजो वाई बुधो बुधो पिड़िन में ईमान जा सौदा करण वारा असां पिड़ीअ मां बकरी वठी ईंदा आहियूं ईमान खपाई खुदा जे वास्ते पिड़िन में ईमान जा सौदा न कयो पिड़ीअ में वरी वापारी कीअं ॻाल्हाईंदा आहिनि हीअं ज़बान जे हूंदे न ॻाल्हाइण इहा क़यामत जी निशानी आहे हिन क़ुरान में लिखियल सूरह यासीन में अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम ज़बान चुप जो हद ॻाल्हाईंदा पेर ॻाल्हाईंदा बुधो जेके पिड़िन में हिते भी व्यापारी आहिनि कसम दी अल्लाह सही गंज वापार भले कयो नबीअ जी सुन्नत आहे पर वापार में कूड़ न खुदा जो कसम
कूड़ा कसम न खो शय खपंदी बरकत खत्म। मुझे मौला अली फरमायो तू घना ॾींदे चली मां 160 ॾींदो मौला अली फरमायो 100 ॾिनम असली खे या खबर थियो 60 खणी अमा साजो अली तहां जी का चादर खणी 6 जा 7 दिरम हेडा काढ जुवा खपाई में 6 में उछई दिन मैं अल्लाह जे नाले खैरियत वरी बे मुखा वते 160 में 100 ॾिनम उनखे 60 बची भजा नबी से गाल ॿुधी मिठो मोहम्मद मुल्क एतिरो मुल्क सुभान अल्लाह जो को हदीस पढ़ा मज़ो न आए राजा जेके मौला चवंदा न सॼो ॾींहुं वांगण जहिड़ो बूथो कयूं वठो किथे लिखियल आहे। नबी से घर आया अमर आशा सान के फरमाए मुझे पानी भर अमा थे मां पानी भरे अन नबी से फरमायो पहिरो तू पियो त पोइ मां मोहम्मद पियो न था जो सुभान अल्लाह मज़ो न आए राजा वरी पीते ही फरमा आशा अमर रखो काथों पीतो ही तो मोहम्मद भी उतो पी बुधो बुधो माइन को लापारा कराने वारो ये लापारे ला ना है न ओ मुखेड़ी कावड़ थी अचे जेकम बाद माखे घुरायो जेकम बाद मां भी त फाटल दोलो आया वो माखे के चिट्ठी लिखी त माइन जी हकन दे तकी रखा मुखे भी तो ना को खाए मुझे माइन को गाल न करायो लाबारो न करायो गुतर न करायो छेना न करायो मुझे भी फिटी जो रात होते टिक्योस सुबह जो गड़ो चाचो चाय भी खणी आयो वरी डिश में ढके मुंह समझो बिस्कुट थस कपड़ो जो हटाया त हेडो डाटो समझंदा चाचा डाटो छो रात झली त माइन को गाल न कराने गाल पिणे कम हे माइन जा एडा हक थव जे मां लाऊ थे बुधाया न सुबाड़े मानी पान पचाई अल्लाह वरी मुर्सन जा हक बुधाए तो ये ता के माराईंदुम थोड़ी बुधाए छड़न जो रड़ियो पियो अल्लाह हाय अंदाजो नबी से आया मुर्क्या हाय पाफरमा अली यो डाची खपाने वालो सुना तई न या रसूल अल्लाह भला बैठन वालो न या रसूल अल्लाह भला डाची सुना तई न या रसूल अल्लाह पाफरमा खपाने वालो जिब्रील हो खरीद करने वाले मिकाईल हो या डाची दुनिया की नाए जन्नत जिया या अल्लाह डाचिया जते क़यामत जड़ियो हसन हुसैन जी अम्मा फातिमा सुहाग की जन्नत दे हमारे की जोर से भैया तो बोलो करो मौला अली पे चला भैया तकबीर चमन गली गली शान अम्मा फातिमा ज़हरा नारे तकबीर हाय अम्मा साने जैसे तमा एडू खिला फरमाया मां इने जे करे मुर्खस जो रब सोने अली जी खैरात एली कबूल कई जो जन्नत मां डाची मोकले अर्श ता जिब्री रखे मोकले सोने अली जी रब गए थी मदद कई हाय जन्म दिनो तुम जातो दुआ कयो अल्लाह सबनी जी हाजिरी कबूल फरमाए अल्लाह मरहूमन जी बख्शिश करे अल्लाह उनकी कब्रों की जन्नत जो पाक मरहूम अली सली दोस्त अल्लाह उनकी बख्शिश करे अल्लाह इन जो वडड़न जी बख्शिश रब्बना आतिना लना नूरना वगफिर लना अल्लाहुम्मा फातिर अंत वलियुना फिद दुनिया वल आखिरह तवफ़ना मुस्लिमीन वालहिकना बिस्सालिहीन ऐ अल्लाह सबनी जी बख्शिश फरमा ऐ अल्लाह
मरहुमन जी बख्शिश कर अल्लाहुम्मा ग़फ़िर लि हय्यिना व मय्यितना असांजे जीरन असांजे मय्यतन जी बख्शिश कर व शाहिदना व गाइबना जेके आया उनके भी माफ़ कर जेके ना आया उनके भी माफ़ व सगीरना व कबीरना असांजे नंढन वॾन के माफ़ कर अल्लाहुम्मा ग़फ़िर लहुम वरहम या अल्लाह मरहुम रे सलीद व सदी बख्शिश कर